अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद कयां तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदो। मुंहिंजो नालो आहे साजिद, तव्हां ॾिसी रहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल वांदा बंदा। त उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदो। त अॼु मां जेको आहे सेकेंड व्लॉग स्टार्ट करे रहियो आहियां। स्टार्ट कहिड़ी जाइ ते करे रहियो आहियां, कहिड़ी लोकेशन ते करे रहियो आहियां। ॾाढी ख़ूबसूरत लोकेशन आहे। मां जो अॼु जेको सेकेंड व्लॉग आहे उहो सुठी लोकेशन तां स्टार्ट कयो वञे। त माशाल्लाह मां उन लोकेशन ते खड़ो आहियां ऐं उनजो व्यू बि तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हां बैकग्राउंड में बि ॾिसी केतिरी ख़ूबसूरत लोकेशन आहे। हीअ लोकेशन अथव माशाल्लाह, हीअ रोड आहे शहर ॾांहुं वेंदी आहे ऐं हीअ तलाउ आहे, ॾिसी सघो था। त हीअ ॿेलो आहे जेको ख़ूबसूरत ग्रीन माशाल्लाह, केॾी ख़ूबसूरत लोकेशन ॾिसी सघो था। त मां चयो अॼु जेको सेकेंड व्लॉग आहे उहो हिते ई बणायो वञे। त माशाल्लाह जंहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल वांदा बंदा खे सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब करे वठो। तव्हांखे भला सुठा व्यू ॾींदा रहंदासीं इंशाल्लाह फ्यूचर में। त हे वांदा बंदा चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सिंधी भाउ जल्दी पहुची सपोर्ट्स करो वधि खां वधि। त उम्मीद आहे कल्ह मां वीडियो अपलोड कयो फर्स्ट व्लॉग सिंधी ॿोली में, उहो बि मूंखे माशाल्लाह एतिरा व्यूज़ कोन आया, लेकिन ईंदा। असांखे व्यूज़ ॾे न टकणो, असांखे कॉन्टेंट खे फोकस करिणो आहे। त हाणे मिलंदासीं अॻिले नेक्स्ट व्लॉग में। तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे पोइ वेझो।